ये कहानी एक अहिड़े नौजवान जी आहे जेको पंहिंजी क़ौम जी भलाई जे ख़ातिर पंहिंजो सभु कुझु दाव ते लॻाए छॾे थो। हिकु ॻोठाणो जेको शहर जी दुनिया में अची पंहिंजो पाण खे विञाए छॾे थो। हिकु अहिड़ो शख़्स जेको पंहिंजी सचाईअ सां गॾु दुनिया जी हर बुराई सां विड़ी रहियो आहे। ही कहाणी आहे दीनू जी। दरिया में वॾी ताक़त आहे, सम्झो पुट, जानो थी न वञ मोटिया। रब्बुल आलमीन रुगो असां नाराज़ न हुजे, बाक़ी दरिया केर थींदो असांजा घर ॿोहण वारो। दीनू दीनू अरे आहे को कुंदर मूंखे मोटाए ॾियो। का दिल न रही